बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पंहिंजे अॼोके प्रोग्राम जी शुरूआत शाह साहब जे हिन बैत सां कयां थो। घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं अहिड़ा, घोड़नि ऐं घोटनि जीअण थोरा ॾींहं अहिड़ा, कॾहिं मंझि कोटनि कॾहिं राही रण जा। बिछड़े कुछ इस अदा से, बिछड़े कुछ इस अदा से कि रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। जी नाज़रीन, तव्हां शहर मां ऐं शाह साहब रहमतुल्लाह अलैह सिंध जे सरकार शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे इन ॿिनि सिटनि मां तव्हां इन सम्झी विया हूंदो त ही अक्सर असां कहिड़े मौक़े जी मुनासिबत सां असां हिन खे पढ़ंदा आहियूं ऐं इन्हनि जुमलनि खे असां अदा कंदा आहियूं। कॾहिं कॾहिं त सारजो, कॾहिं न विसारजो, त केरु सुतो हिन सुञ में। जी नाज़रीन, अॼोको ॾिहाड़ो 24 मार्च 2011 में मुझे वालिद मोहतरम गाजी हुरमुजाहिद फ़कीर हाजी मोहम्मद इब्राहिम निज़ामाणी जंहिंजो विसाल थियो। ही उहो ॾींहुं हो हिन ॾींहं ते असांजे मथां जीअं छत हिकिड़ी हूंदी आहे, वालिद हमेशह औलाद जे मथां हिकु छपर छांव हूंदा आहिनि ऐं वालिद जे विसाल खां पोइ ईअं सम्झो ॼण औलाद लाइ उहा छत जेका आहे सा उॾामी वञे थी। पोइ वक़्त सां गॾोगॾु जॾहिं संभलजनि त अॼोके ॾिहाड़े जी मुनासिबत सां अवां शाहीन सिंध न्यूज़ ॾिसंदड़ जेके मुंहिंजा दोस्त आहिनि, मुंहिंजा महिरबान, सभिनी खे बि आउं इहा गुज़ारिश कंदुसि त असांजे हिन प्रोग्राम जे तवसुस सां तव्हां ताईं जेका ही मुंहिंजी आवाज़, ही मुंहिंजो पैगाम पहुची रहियो आहे, तव्हां सभिनी खे आउं इल्तिजा कंदुसि त अॼोके ॾिहाड़े जी मुनासिबत सां मुंहिंजे वालिद मोहतरम हाजी मोहम्मद इब्राहिम जे ईसाल सवाब जे लाइ तव्हांखे गुज़ारिश कनि त तव्हां बि दुआउनि में यादि रखो। इन सिलसिले जे इन हवाले सां शाहीन सिंध न्यूज़ जे पारां अॼु 11वीं वरसी जे मौक़े ते हिकु अक़ीदत ऐं एहतराम सां हिकु असां पुरवकार तक़रीब रखीसीं मदरसा सिबतुल इस्लाम में, जिते क़ुरान पाक जा 9 ख़तम शरीफ़ उहे पढ़ाया विया ऐं मुंहिंजे वालिद मोहतरम ऐं मुंहिंजा ॿिया अज़ीज़ अकारिब जेके हिन फ़ानी जहान मां लाॾाणो करे विया आहिनि, उन्हनि जे ईसाल सवाब जे लाइ दुआ वग़ैरह जो पिणु इंतज़ाम कयो वियो। बारी ताला जे दर हुज़ूर में दुआ आहे त अल्लाह पाक पंहिंजे प्यारे हबीब पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मुंहिंजे वालिद मोहतरम हाजी मोहम्मद इब्राहिम ऐं मुंहिंजा ॿिया अज़ीज़ अकारिब जेके असां खां हमेशह लाइ हिन फ़ानी दुनिया खां जुदा थी जेके असां खां विछड़ी विया आहिनि, अल्लाह रब करीम उन्हनि खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फ़रमाए ऐं मरहूमिन जा सगीरा कबीरा गुनाह भी जेके आहिनि रब करीम उहे माफ़ फरमाए।
मदरसा सिबतुल इस्लाम में जेका ही असां हिकु नंढड़ी पुरवकार तकरीब रखीसीं, उनमें कारी हाफिज़ इमरान सिकंदरी साहब ऐं मौजूद शख्सियत कादिर बख्श निज़ामानी, साजिद भाई ऐं मदरसा सिबतुल इस्लाम जा ॿिया तुलबा शागिर्द जेके हुआ उहे पिणु शरीक हुआ। नाज़रीन, मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां, मुंहिंजो वालिद मोहतरम हाजी मोहम्मद इब्राहिम गाज़ी जो लक़ब उनखे मिलियल आहे हज़रत पीर साईं छट धणी रहमतुल्लाह अलैहि जे हुकुम ते पाण 1965 जी जंग में उमरकोट खां मथे पहिरें मोर्चे ते असांजी पाक आर्मी सां गॾु पंहिंजे वतन जी दिफ़ा लाइ इन्हनि क़ुर्बानियूं ॾिनियूं। इन हवाले सां मुंहिंजे वालिद मोहतरम सां कचहरी बि थींदी हुई। पोइ जेके वाक़िया ओॾे ऐं जेके तकलीफ़ूं जेके उन हवाले सां ओॾे जंग जे मैदान में उहे आयूं, उहे ॿुधाईंदो त ॾाढियूं जंग जेके ई आम्हूं साम्हूं गोला ईंदा, जीअं असांजे साम्हूं मथां ईंदा तीअं किरंदा, असां ॾिसंदा हुआसीं। पर असांखे ॿुधाईंदो हो वालिद मोहतरम ते, असांखे ईअं महसूसु थींदो त असांजे गोलनि खे को कैच करे पियो, को झले पियो, का अहिड़ी ताक़त रूहानी आहे उहा उन्हनि गोलनि खे असां ताईं वेझे किरण खां जेका उहो कंहिं ॿिए पासे उनखे फिटो करे पियो। पोइ ॿुधाईंदो त इहा महबूब मुर्शद पीर से छट धणी असांजो कामिल मुर्शद उन जी दुआ आहे ऐं उहो असां सां गॾु हूंदो उन मोर्चे ते, ऐं उन जंग में असांखे सोभ हासिलु कई। नाज़रीन, अव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी, अलाह पाक तव्हांखे सलामत रखे। हिन अॼोके ॾिहाड़े जे हवाले सां मां वरी बि अव्हां दोस्तनि खे दरख़्वास्त कंदुसि त मुंहिंजे वालिद मोहतरम हाजी मोहम्मद इब्राहिम निज़ामानी जे ईसाल सवाब लाइ ऐं हुनजी बख़्शिश ऐं मग़फ़रत लाइ अव्हां बि लम्हा ब लम्हा असां सां गॾु दुआगू में बि रहो। अल्लाह पाक तव्हांजे रिस्क में, अल्लाह पाक तव्हांजे बचड़नि में, अल्लाह पाक तव्हांजी रोज़ी में बि बरकत फ़रमाए। अल्लाह पाक तव्हांखे पंहिंजी हिफ़्ज़ पंहिंजी अमान में रखे, हर नागहानी आफ़त खां बि महफ़ूज़ रखे। आख़िर में मां उहा हिकु वरी बि जेको आहे सो ॿ लाइनूं सिटूं जेके आहिनि उहे दोहिराईंदुसि। बिछड़े कुछ इस अदा से के रुत ही बदल गई, एक शख्स सारे शहर को वीरान कर गया। अॼोके इन प्रोग्राम खां जी आर सलमान निज़ामानी खे इजाज़त ॾींदा। अल्लाह हाफ़िज़।